में मतलब घोड़ो ॾाढो तव्हां इस्तेमालु कयो, घोड़े खे मतिलबु ॾाढो भॼाईंदा आहियो। घोड़े सवारी सिखियव या इहा कुदरती ॾात अची आहे? असल में छा हो त मुंहिंजो पीउ वलीदार पीउ हो, पढ़ियल लिखियल हो। उन ज़माने में इहे मोटरसाइकिलूं न हुयूं, सही, माण्हू अक्सर घोड़ा इस्तेमालु कंदा सवारी जे तौर या जीप हूंदी। ऐं उन दौर में तव्हांजी ॻाल्हि ॿुधायो, उन दौर में जंहिं वटि घोड़ो हूंदो हुओ उहो ठीकु ठाक ज़मीनदार में ठीकु ठाक सबबु इहो हो त बाबा सुबुह जो निमाज़ पढ़ी निकिरी वेंदो हो। जेको हारी नारी राति जो पाणी जे वारे ते हूंदा त उन्हनि खे चेक करण में थो त राति जो पाणी जो वारो वाया या किथे को पाणी भॻो त कोन्हे, ॿिए ॿारे में वियो त कोन्हे, इहो सॼो चेक करण में घोड़ी ते या घोड़े सही। त उन हिसाब सां असां वटि इहो हूंदियूं। जॾहिं जून जुलाई में मोकलूं थींदियूं त मां बाबा ॾे होॾे हली वेंदो ज़मीनुनि ते, उते जॻह बि ठहियल हूंदी। इहो उन टाइम ते जून जुलाई मोकलूं थींदियूं, जून जुलाई गर्मी जी गर्मी जेके हाणे थियनि थियूं। शुरू खां वठी इहे हूंदियूं। त पोइ मां नंढो हो तॾहिं खां वठी घोड़नि ते घोड़सवारी सिखियमि। एतिरो ताईं जो बग़ैर हने जे, बग़ैर दीन जे, बग़ैर लगाम जे वार पकिड़े मां टप ॾेई चढ़ी रहूं आव कंदो ऐं उहो घोड़ा या घोड़ियूं मूंसां ठहियल हूंदियूं। सही। त हुननि खे ख़बर हूंदी त हीअ मालिका सुवार बि आहे। वरी कॾहिं कॾहिं सुठी शाख जी या वाह जी टाप मिलंदी हुई कची, त वारनि मथे विझी घोड़े सां गॾु